नशो फिरोज़ ॻोठ ठठ ॻोराह जा रहवासी नवाब ख़ान ज़मीर फौजिया सुमरो ज़ुबैदा सुमरो वॾेरो इफ़्तिख़ार ॻोराह ऐं मैनेजर अनवर सोलंकी जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब जे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾेरे वटि असां ड्राइवर हुयासीं। असांजी औरतूं घर में कमु कंदियूं आहिनि। 3 महीना थी विया आहिनि। असांखे न पघार थी मिले न ख़र्च ऐं न ई सदन मैनेजर अनवर सोलंकी असांखे मारे असांखे कमरे में बंदि करे असांजे ज़ुल्मनि खां तंग थी नेठि नज़र चांडे जे ट्रैक्टर जे ड्राइवरी कंदा आहियूं। रोज़ कूड़ा केस करे असांखे चए थो त वापसि अची मूं वटि कमु आयो न त तव्हांखे मारींदुसि। 2 ॾींहं असां मीडिया ते हिन ख़िलाफ़ु एहतिजाज कयो त राति नशे में धुत थी घर में घिड़ी फायरिंग करे असां ते तशदुद कयो त तव्हां मीडिया छो कई आहे। मुंहिंजी घरवारी खे ज़ोरी अगवा कयो पिया वञनि। ॻोठ वारा निकिरी पिया छॾे भॼी विया। असां मिठियाणी थाणे ते इतला ॾिनोसीं। पुलिस न आई। सुबुह सवेल उथी थाणे ते वियासीं पर हुन असांजी रिपोर्ट दाख़िल न कई। पुलिस वॾेरे सां मिलियल आहे। असांखे रहंदो धमकियूं ॾींदे बेहतर धिका ॾेई कढी छॾियो आहे। असां IG सिंध DIG शहीद नज़ीराबाद SSP नशो फिरोज़ ॿिनि वसारनि खे अपील था कयूं त वॾेरनि जे ज़ुल्म खां बचायो। ॿी सूरत में असां पेट्रोल हारे ॿाहिरि ॾींदासीं। मुंहिंजो ज़िम्मेवार इफ़्तिख़ार ॻोराहो ऐं संदसि मैनेजर अनवर सोलंकी हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।